आज हमारे साथ मौजूद हैं सिंध के लोक फनकार जो कि बीन पर अपने परफॉर्मेंस का मुजाहरा करते हैं और सिंध भर के कई लोग जो है प्रोग्रामों का हिस्सा बनते हैं। आज ये हमारे साथ मौजूद हैं जनाब गुलाब जोगी साहब जो कि मिस्री खान के शागिर्द हैं और मिस्री खान एक बड़ा नाम है हमारे सिंध के अंदर। तो आए सुनते हैं कोई बीन के ऊपर इनका कोई विदाई वाला आगे देना। मतलब ये आसरी का जो ये अंदाज़ है मौसीकी बीन का, जो मौसीकी के अंदर ये जो रंग है इसका इतना सुरूर है कि सुनते ही इंसान के ऊपर सहर तारी हो जाता है। इसका एक अलग सा रंग है मौसीकी का। बिल्कुल। असल में क्या है कि जो हमारे जितने भी फोक साजिंदे हैं और साज हैं उनमें एक खूबी पाई जाती है कि वो उनका रचाव, उनकी आवाज़ वो इंसान के रंग ढंग में ढल जाती है और एक साजिंदा होने के बावजूद भी वो लगती है कि वो अपनी बात कर रहे हैं। वाह, तो इसकी खूबी एक मुनफरिद खूबी है और यही वजह है कि हमें चिमटा हुआ तो वो चिंगड़ हुई और बीन हुई, बांसुरी हुई, मटका हुआ, तो इनके अलग ही रंग रूप है। रंग रूप है। सही रंग
ये लोक मौसीकी के अंदर चीज़ें आ जाती हैं तकरीबन। तव्हां तकरीबन घणी उमिरि खां वठी जेको आहे सो हिन रंग में आहियो, कंहिं खां सिखिया ऐं केतिरो वक़्तु सिखण में लॻो? साईं वॾा असांखे तक़रीबन 15 साल थी विया इन खे महिनत कंदे। वाह, वॾी महिनत। उस्ताद मिस्री सां गॾु हलियासीं। उस्ताद मिस्री माना तो शाह लतीफ़ ते प्रोग्राम ॾिना। वाह ॿुधे न, वाह, शाह लतीफ़ ते बि साईं प्रोग्राम ॾिना। उस्ताद मिस्री वीचारा वफ़ात करे विया आहिनि। सही सही। हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, ही नालो साज़ आहे आहे। उस्ताद मिस्री हा। फ़कीर, वॾो नालो। हाणे ही साज़ आहे त उहो त आहे कोन्हे। तो हाणे असां जेके सिखलिया कुझु ॾिनी आहे तो असां अॻिते ॿुधाए साज़ खे कयूं न साईं। वाह, ॿुधे न, इहा ॻाल्हि आहे। नांग वग़ैरह जो बि जी हा, सिलसिलो नांग वग़ैरह बि वठंदा आहियूं, झलंदा आहियूं, छॾंदा आहियूं। बाक़ीला घणो तालुकात आहिनि मुरलीअ ते आहे। इन में कलाम बि चवंदा आहियूं, धमाल बि चवंदा आहियूं, गाना बि चवंदा आहियूं। ॿुधो न, पहिरीं तव्हां इहे धुनूं जेके आहिनि उहे कीअं रियाज़ कयो, यानी कीअं धुनुनि खे पंहिंजे रूह में समायो, कीअं यादि कयो धुनुनि खे तव्हां? उन अंदाज़ तव्हांजो तरीक़ेकार कहिड़ो आहे उनखे महफ़ूज़ करण जो? महसूसु साईं इहो आहे न, तो उस्तादनि सां गॾु वेहणो पवंदो आहे। ठीकु आहे, वेहणो पवंदो आहे तो माना तो हिकु 2 ॾींहं 4 ॾींहं जा 5 ॾींहं जा 10 ॾींहं हा। उस्तादनि खां गॾु हलणो पवंदो आहे, गॾु वॼाइणी पवंदी आहे। तो पोइ ॻाल्हि माना दिमाग़ में वेंदी आहे। तो पोइ वरी अहिड़े नमूने सां पोइ हर कलाम आहे जा गानो आहे, पोइ हा सिखला ॾिनल हूंदी त पोइ पंहिंजे ज़हन ते उहो कलाम राग रूप ठाहींदा। सही आहे। हाणे हिकिड़ी जेकॾहिं धुन आहे मिसाल हिन जी, उन धुन हिकिड़ीअ में जेको आहे सो तयारीअ में या उनखे यादि करण में केतिरो वक़्तु तव्हांखे लॻे थो तकरीबन? हुन में जे ज़हन लड़ाई वञूं था तो हिकिड़ी ॻाल्हि आहे, सॼे ॾींहं में माना उहो धुन ठाहे सघूं था। अगरि जे ज़हन में वेही वञे। जी हा, ज़हन नथो वेहे तो पोइ हुन में वरी हिकिड़ो 2 ॾींहं लॻी वेंदो आहे। अच्छा, इसमें एक ये बात बताएं कि ये जो इसके अंदर ये सुराख है, सही है, आप ये सुराख क्या है, इसके अंदर अखर होंदा है, ये कमाल सारा ये हिंदी अखर लिखा है। हीअ बाजे वारो हिसाबु आहे जी न, हा, जीअं बाजे ते हूंदो आहे जी जी हा, चोथों कारो, पंजों कारो, छहों कारो, हीअ साॻियो ई अंदाज़ आहे। साॻियो अंदाज़, ठीकु साॻियो आहे। अंदाज़। वाह, हिन में बि हाणे नर माली जो फालतू आहे। अच्छा, सभु रंग रूप ॻाई जो सभु इहो ई नर आहे। हाँ, इहो पासे खां रुॻी सुर वठी। वाह। हाणे ॿियो हिकिड़ो तव्हांखे कलाम हिकिड़ो ॿुधायूं था सिंधी में। हीअ कटियो वरी पोइ हा, भले वॾो थी वेंदो, हा। वॾो थी। पार्ट हा टू हो जी जाएगा। नाज़रीन, तव्हां गुफ़्तगू ॿुधी जेको आहे सो असांजे प्यारे दोस्त ऐं दीन जे जेको आहे सो जोगी फ़क़ीर जी, ऐं उन सां गॾु असांजो सयाहत जी पाकिस्तान जी नामवर शख़्सियत ऐं टूअर्स आहिनि असांजा दोस्त मोहम्मद अकरम छिपा साहिबु। उन्हनि गुफ़्तगू मुख़्तसर फ़क़ीर सां कई ऐं वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में तव्हां सां गॾु हूंदासीं। ऐसी ताईं अव्हां खां वठंदासीं इजाज़त। जाॾे पेर ताॾे ख़ैरु।